हलिया भलो यार घणी वती जाया 100 रुपए में तू हलाइंदे क्या खातो रे ये तो 30 रुपए में तो मिले सही यार बच्चन का हिसाब करो यार बच्चन खानो दुकान रहनी था हां वन आराम यार यानी ये से गाड़ियों बस रीस चाचो वंजे अच्छा वाह केड़ी खिदमत कंदे केड़ी कंदे मिठाई मजे वाली कोंदे कैमरा में पास हाँ यार ही भलिया ही कंजिया ही भला खाई दिसो यासीन है हिदाज अरे ही भली हाँ हुई भली मुखे दे दियो मुका थोड़ी न लगे बढ़िया चेक कर बढ़िया 14 रुपया पा ये 100 रुपया पा हूं ना पूछो दे उनका पूछ दे ये भी यार हूं ना में भलिया बरे खाई दिसो हेडा होते दे करो खाई दिसो ये रस्ता रुको आगे पर थी रखा वो बढ़िया वो शेया वो बीच ये रस्ता रुको होना मा टेस्ट करा इधर को पानी है ऐसा है सही खाने वाली अच्छे वाली ठीक है अरे मेरे को पानी अच्छे घणी आई मिठी आ घणी है ना घणी पाए भाई साहब खड़ी जेकी खपई पेसाड़ी आ इन दी खाई वालो वने पन्नू दे हथो को करल मारे घर जा हल बे के दिसो दिसो था जी खादई द पापुरी पा खन वठो वे हो ना वञा हिते हूं वठूं था टेस्ट कई थो मिठाई भली आहे टेस्ट ये थी आज ता के टेस्ट चेक कराइंदा भाई कीअं कबी आहे वो तो आए वठो तो सही ना जे अत पा तो पी वञा मेलो बेलो घुमो मला खड़ो ॾिसो आख़िरी में वठींदा हींअर वठी किथे रुलायूं तो यादि ॾेई असांखे हलिया न मां चेक कयूं चेक करा दे जा हाथ दे या खैरा भलिया मिठी घणी आहे तुंहिंजो वात छो थो चाहे चेक करा दे जा यार की कार्बन छदे है एतड़ी में कार्बन है घणी हुजे न मिठाई भली आहे हुनर भली आहे मिठी आहे घणी अस्सलाम वालेकुम चाचा वालेकुम सलाम शाला जी चेक था कयो जा रुगो खाइंदा था वठो था वाह जो वठो था इन में दे ना ओडा घणा दुकान ओडा रुली आया हो यार तो वॾा ॾिठो थी पिया आहियो असां तो ॾिठो पे आहे बागीचा असां ये लगा था ॾिसो ॿुधाए भला छा कयूं पाण केरु आहीं मां पाण केर बि हुजां तूं केर सां छॾे ॾे बसि हाणे तोखे खाइणी आहे त खा बसि थोरी दे बस असां के रात को ताजा ना साईं हथ ॾिनोसीं नाराज़ अलाए छा यार नाराज़ नाराज़ कोन आहियूं पर हाणे हिकिड़े वटि चेक कबो आहे हिकिड़े वटि हुते हिकिड़े वटि खाइबो आहे तव्हां हुतां 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 इहा ॻाल्हि सही न आहे किशमिश हा किशमिश वठो तई असां नज़र में हो माना मिठाई खाईंदा त हिते ईंदासीं तव्हां असां ॿिए खां वठीसूं न असां लाइ हराम आहे न न हले
ये सागी आ हथरे दा चेनी के टेस्ट करा ये भी चीज नहीं ये बादाम आ वे चीज नहीं है ये मिठी घटा पर आ तो बहुत मज़ो था घणिया ये 150 रुपया पाल है हुन 100 पे चयो 100 है ना सौदा चई पे सौदा हाँ हुन जी थोड़ी हिन जी मिठाण घटि ही सही आ मन सोच यो आता है ही असांजे 100 चई या मिठे नोट आ ही कान ओ न कुंडा रेट पई आ नहीं वड़े एड़ी काने खाली तू वो अब खाई आ वरी ही खाई दी साथी है ना खाली हुन खां थोड़ी वठी आ त ॿई गॾु खाई ॾिसूं खाली वो खानी आ वो ही खाई दी हलो वरी को मोटे ते हु खाऊं तो हुन में बदला नाराज़ न थिजा मैंने निकाल उन्हनि खे खाराए छॾी हा किशमिश वारे खे ॾिसो पठाण खे हलिया पठाण आयो केरा माई वञनि بس يودورها لازم نسرع ولا طلعان يودورها لازم نسرع ولا هذا تبدا مصر انا راضيك انا مصر بقولش استوى السنه زينو लाला वांदो थी असांखे थोरो रेट ॿुधा कटे छॾे संजय करे हा न ये घणी छटांग आ ये 200 रुपए पा दे इसे 150 रुपए पा दे ये 200 रुपया पाए हीअ ये 150 रुपए पा ऐं तू त 150 रुपए पा ही ॾिसूं थोरी माने मिटी त कान्हे ऐसा हिन का पूछा कर ॿुधा हाय तो दीपा चेक करो आगे वारे मुंह खादी अॻे साल खाधी न हींअर इंशाल्लाह ताला साईं शेबी वाले यूंदी वा कोई ओड़ी आ थोरो वैसे टेस्ट कर थोड़ी जरी मना वारी थी लगे है ना साफ को नहीं कटे में है ना हेलो कुछ रियायत कर लड़ा हिकड़ी गाला 150 रुपया पा 200 रुपए पा 150 रुपए पा ये दे 100 रुपए में दे 100 रुपए में 100 रुपए में 100 रुपए में पा 4 ॼणा हूं ओ लाला वञूं पो गुंजाइश कट ले थोड़ी गुंजाइश कढ कौन थी इन रुपए में कट कोने 4 ॼणा पा था खाऊं हिकड़ी जाइ ते रुपए में कट कोने 199 रुपए में कौन थी बस पूरा कसम दे चाचा इमरान खान जो कसम चला गण कसम कौन गण हेलो ठीक आ ॾिसूं भला मां तव्हांखे सस्ती मिली वञे रांदि कंदा चूड़ा दे चूड़ा कुछ खाया था बस कुछ खाना घणी असान खाया ना असां छा लॻा को चोर हुजा असां यार मैं चोर को ना खाया था चोर बताए तो लगा ये सब को वठी आ वैसे खाया था मां साहब उन दुकानदार वठी आवा था राणे ये लगा राणे ता खाया था इतना तो खाया ही कोने बाबा ही चदो ताई चूड़ा हितां खया नहीं असीं ता पुया वठी हेड़ा अथई हेड़ा ता खाया था मुंह दिठा न हेड़ा अथई हेड़ा चाहे तो ही तू तारा रख हेड़ा दे हेड़ा मूंखे इहो तां वठी आवा इतना खाया था बाबा अरे इहो तां वठी आवा मूंखे हेड़ा दे इहो तां वठी आवा हेड़ा मूंखे दे ने हेत बयान वगैरह रे खणिया वरी जगह हेड़ा हेड़े रंग जा दे न तोड़न हां हे होता वडियो चूड़ा वठी आवा तां जो हितां खया अथनि
इधर इधर खा दे होता जाओ कौन थोड़ी ने हाल बोल पिस्तौल दे बाबा दे अच्छे बहुत तक रहे